नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे हालाणी मां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी भरिसां पुराणे तकरार तां फायरिंग में मारिजी वियलनि जो अंग वधी ॿ थी वियो आहे। ज़ख़्मी थियल 3 ॼणनि मां हिकु ॼणो वहीद उर्फ़ बिलावल ख़ासकेली ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। हालाणी भरिसां रोड़ी केनाल पुल ते हथियारबंदनि ख़ासकेली बिरादरी जे 4 ॼणनि मथां पुराणी ज़मीनी तकरार तां फायरिंग कई हुई, जंहिं में हिकु ॼणो अली मुराद ख़ासकेली मौके ते ई क़त्ल थी वियो हो। 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अली हसन ख़ासकेली, टोहा ख़ासकेली, वहीद उर्फ़ बिलाल ख़ासकेली शामिल हुआ, जिन में हिकु ॼणो वहीद उर्फ़ बिलाल ख़ासकेली ज़ख़्मनि जी सिट न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौतनि जो तादाद वधी 2 थी वियो। ॿिन्ही मक़तूलनि जे घर में कोहराम मतल है। ॿिन्ही ॼणनि जी जनाज़े निमाज़ ॻोठ दीन मोहम्मद ख़ासकेली में अदा कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।